अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा आहियूं। इंतिहाई अफ़सोसनाक मिशन वडी थाणे जी हद ॻोठ ग़ुलाम अली लिगारी मां जिते अल्ताफ़ लिगारी पारां 10 वरनि जी मासूम न्याणी अफ़सार सां मुबैना तौरु ज़्यादती जी कोशिश कई वई। नाज़रीन, ख़बरों सां शेयर कंदा हलूं। मिशन वडी थाणे जी हद ॻोठ ग़ुलाम अली लिगारी मां जिते अल्ताफ़ लिगारी पारां 10 वरनि जी मासूम न्याणी अफ़सार सां ज़्यादती जी कोशिश कई वई, जॾहिं त बाड़े जे रड़ियुनि ते पाड़े वारा पहुता जवाबदार फरार थी वञण में कामयाब थी वियो। ॿिए पासे वारिसनि मिशन वडी थाणे ते पहुची जवाबदार ख़िलाफ़ 376511 PPC तहत केस दाख़िल करायो, जॾहिं त पुलिस पारां जांच शुरू कई वई आहे। वारिसनि एहतजाज कंदे चयो आहे त 48 कलाक गुज़री चुका आहिनि, पर जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो ऐं असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। वारिसनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टंडो अलायार खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।